फरमायो कि मुंहिंजी उम्मत मजा इन्नल मुफलिस मिन उम्मती मन याती यौमल क़ियामत बिसलातिन व सियामिन व ज़कातिन व याती व क़द शतम हादा व कदब हादा व अकल हादा व सफक दम हादा व ज़रब हादा फयुता हादा मिन हसनातिही व हादा मिन हसनातिही फ़इन फुनियत हसनातुहु क़ब्ल अन युक़दा मा अलैहि उख़िज़ मिन ख़तायाहुम फ़तुरिहत अलैहि सुम्मा तुरिहा फ़िन्नार औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये हदीस जा लफ्ज़ हुआ। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हकीकतन मुंहिंजी उम्मत में मुफ़लिस ऐं सुञो इंसान उहो आहे कि जेको क़यामत जे ॾिहाड़े हूंदो, उन जा नमाज़ बि हूंदा, उन जा ज़कात बि हूंदा, नमाज़ूं बि हूंदसि, ज़कातूं बि हूंदसि, ख़ैर ख़ैरात बि कया हूंदई, दुनिया में रही करे रोज़ा बि हूंदसि, सभु कुझु खणी ईंदो, नमाज़ूं, ज़कात, रोज़ा, नेक अमाल खणी ईंदो, पर उन जा वरी ॿिया माण्हू ईंदा, उन जी फ़रियादी ईंदा। कोई चवंदो कि रब्बुल आलमीन हिन दुनिया में रही करे मूंखे गार ॾिनो हुयो, कोई चवंदो कि रब्बुल आलमीन दुनिया में रही करे हिन मूं ते तोहमत हयो हुयो, कोई चवंदो कि रब्बुल आलमीन दुनिया में रही करे हिन मुंहिंजो नाहक माल खाधो हुयो, कोई वरी अची करे चवंदो रब्बुल आलमीन हिन दुनिया में रही करे हिन नाहक खून मुंहिंजो कयो हुयो, कोई अचे ॿिए तरफ़ ना चवंदो रब्बुल आलमीन हिन दुनिया में रही करे मूंखे नाहक मारियो हुयो। तो रब्बुल आलमीन फरमाईंदो कि हिन जा जेके बि नेकियूं आहिनि, नमाज़, रोज़ा, ज़कात वग़ैरह ख़ैरात जेकी बि नेकियूं आहिनि, हे जेके दाई ऐं फ़रियादी आहिनि, उन्हनि खे उन जा नेकियूं ॾिना वञनि। तो हर हिक खे नेकियूं, हिकु दाई ईंदो उनखे नेकियूं, उन जे नेकियुनि मंझां नेकियूं ॾिना वेंदा, ॿियो दाई ईंदो उनखे नेकियूं उन जा ॾिना वेंदा, हुन जा नेकियूं हुनखे ॾिना वेंदा, नेकियूं ॾिना वेंदा हत्ता कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं उन जा दाही ईंदा, उन जा फ़रियादी ईंदा ऐं उन जा नेकी जेका सुआ उहे ॿियनि खे ॾिना वेंदा, तो उन जा नेकियूं खुटी वेंदा। अञा उन जा फ़रियादी कोन खुटंदा, उहे फ़रियादी अची करे अञा फ़रियाद कंदा कि हिन असांजो हे गुनाह कयो हो, असांजे मथां हे ज़ुल्म कयो हुयो। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन हदीस मुबारक में फरमायो उन जा नेकी त ख़तम थी विया, हाणे छा करणु घुरिजे? तो रब सुब्हानहु व तआला जी तरफ़ां ऐलान थींदो, हाणे इहो कयो कि हे जेके फ़रियादी आहिनि इन फ़रियादियुनि जा गुनाह इन जे मथां चाढ़िया वञनि, इन्हनि जा गुनाह इन शख़्स जे मथां चाढ़िया वञनि, जेके बि फ़रियादी हूंदा उन्हनि जा गुनाह इन जे मथां चाढ़िया वेंदा। आख़िरकार जॾहिं इन जे मथां गुनाह चढ़िजी वेंदा, हे गुनाहगार बणिजी वेंदो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पोइ आख़िरकार उन जे लाइ इहो फ़ैसिलो कयो वेंदो कि उनखे जहन्नम में विधो वञे। तो इन मां मालूम थियो कि मुफ़लिस ऐं सुञो इंसान हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हक़ीक़त में मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत में मुफ़लिस ऐं सुञो उहो आहे जेको क़यामत में ढेरों नेकियूं खणी ईंदो ऐं आख़िर में उन जे ॿियनि माण्हुनि जा हुक़ूक़ खाधा हूंदई, हक़ खाधा हूंदई, कि ॿियनि जे मथां ज़ुल्म कया हूंदई, उन जी नेकियूं उन्हनि ॿियनि खे ॾिनियूं वेंदियूं, वरी उन जा गुनाह इन जे मथां चाढ़िया वेंदा। आख़िरकार हिन जे लाइ इहो फ़ैसिलो कयो वेंदो कि हाणे हिन खे जहन्नम में मोकिलियो वञे। तो नाज़रीन सामिन किराम कि अॼुकल्ह जेकॾहिं असां में ॾिठो वञे त जेका सुआ ॿिया जेके मुल्क आहिनि, जीअं फ़लस्तीन थियो, ग़ज़ा थियो, या जेके ॿिया मामलात आहिनि उन्हनि खे त पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं असां पंहिंजी सिंध खे ऐं पंहिंजे पाकिस्तान में नज़र फिराइणु घुरिजे तो यकीनन कि असां सभु इन चवण ते मजबूर थी वेंदासीं कि असां आज़ादु हूंदे बि आज़ादु न आहियूं। हीअ ज़ुल्म, हीअ सितम, हीअ सभु कुझु जेका सो आहे हर कुझु जेको बि कुझु आहे असांजी माल जे मथां, ऐं उन खां अलावा जेको गैस हुयो उहो खणी आहे, बिजली खणी आहे, ऐं उन खां अलावा थर जो कोयलो खणी आहे, सभु कुझु खणी आहे, बाक़ी आख़िर बची पाणी, उन में नज़र विधा थो। हाणे इहो बि खसियो न, जॾहिं इहो पाणी खसिजी वेंदो न पोइ आख़िरकार ज़मीन कोन थींदनि, ज़मीन न थींदनि त बुखिया मरी वेंदा। आख़िरकार इहा हिकु जेका सो आहे सिंध खे हिकु वॾो ज़ुल्म आहे सिंध सां, इन जे करे कि हीउ टाइम
उथण जो आहे कि वी पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारण जो ही टाइम आहे। हीउ मुंहिंजा भाइरो वेहण जो टाइम न आहे, बल्कि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारण जो टाइम आहे। हाणे असां सभु तव्हां सां गॾिजी करे हिकु इज्तिमाही दुआ घुरंदासीं सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, उन्हनि जी हुकूक जी हिफ़ाज़त जे लाइ ऐं सभ जे लाइ। अल्लाहुम्मा आमीन या रब्बल आलमीन। मुल्क पाकिस्तान जी ख़ैर फरमा या रब्बल आलमीन। सिंध जी ख़ैर फरमा, सिंध जे हुकूक जी ख़ैर फरमा या रब्बल आलमीन। सिंध जे पाणीअ जी ख़ैर फरमा, हिफ़ाज़त फरमा या रब्बल आलमीन। सिंधूअ जे पाणीअ जी हिफ़ाज़त फरमा या रब्बल आलमीन। जेके साज़िश करे रहिया आहिनि उन्हनि खे पंहिंजी साज़िश में नाकामी अता फरमा या रब्बल आलमीन। जेके बि सिंध जे हुकूक जे लाइ, सिंध जे हुकूक जी हिफ़ाज़त जे लाइ निकिरी रहिया आहिनि, निकिता आहिनि ऐं निकिरी रहिया आहिनि ऐं आईंदा निकिरंदा, या रब्बल आलमीन उन सभिनी जी हिफ़ाज़त फरमा या रब्बल आलमीन। जेकी बि धरणे में आहिनि उन सभिनी जी हिफ़ाज़त फरमा, उन्हनि खे पंहिंजे मक़सद में कामयाबी ऐं कामरानी अता फरमा या रब्बल आलमीन। जेके बि वकला ऐं सिंधी भाइर असांजा हक़ जे लाइ, पाणीअ जे लाइ निकिता आहिनि, उन सभिनी जी हिफ़ाज़त फरमा, पंहिंजे मक़सद में कामयाबी ऐं कामरानी अता फरमा या रब्बल आलमीन। मुल्क पाकिस्तान सिंध जी ख़ैर फरमा, अंदरूनी ऐं बैरूनी साज़िशनि खां मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जी हिफ़ाज़त फरमा, साज़िश कंदड़नि खे पंहिंजे साज़िश में नाकामी अता फरमा या रब्बल आलमीन। सिंध ऐं पाकिस्तान खे तासुब क़यामत शाद आबाद फरमा। सिंध ऐं पाकिस्तान जे रहंदड़नि खे, सिंधी भाइरनि खे, जेके बि रहंदड़ आहिनि मुस्लमान भाइर मुल्क पाकिस्तान ऐं सिंध में, उन सभिनी खे तासुब क़यामत शाद आबाद फरमा या रब्बल आलमीन। ज़मीनी ऐं आसमानी आफ़तुनि खां ऐं मुसीबतुनि खां उनजी हिफ़ाज़त फरमा या रब्बल आलमीन। जेके बीमार उनखे शिफ़ा कुल सिहत कामिला आजिला अता फरमा या रब्बल आलमीन। जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे मूं समेत नेक सालिह औलाद अता फरमा या रब्बल आलमीन। जेके नाजाइज़ या रब्बल आलमीन जंहिंजा जाइज़ मामलात आहिनि उन्हनि खे पंहिंजी जाइज़ मामलात में आसानी अता फरमा या रब्बल आलमीन। के गज़ा ऐं फ़लस्तीन में मुस्लमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे, उन्हनि जी ग़ैबी मदद फरमा, मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा या रब्बल आलमीन। जेको घुरी सघे ऐं अता फरमा, न घुरी सघे ऐं असांजे हक़ में बहितर हुजे अता फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व सहाबिका अजमाइन।